चक तोखे ते चक पाया तू दिजाए तो माके चक पइंदो छा हलियो वने बाबा हलियो वने गा पटां जो भज भेड़ा मवाली को यार हंडो चक चक बीच चक पाया या भज के आई के रे तू माथे दाबो करे तो हां के ना तू वरी मुका पुजा करे तो मैं आया गेर बनी मुंजी है दे मुंजी वरी तू माना मोसा डीटी तो बुधायस बुधाए छो बुधाई दे लाला मा कुछ नहीं दो एड़ा तपा जो ताए बुधाई दे तू वरी वो कादे मी दे तू मोला रंगी जा रंग हिते सावल लगी पईया असा जो माल होते बुख तो मरे हूँ बनियारा बे गा पटण कोन था देन वाह हिते दिस सही वाह सही वाह 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 गाय गाय सही मैं खाई दुआ कंदी है कुतरानी दिंदो मासन वो सही खाई 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 ठो करे विंदी सही गा जो गा वाह 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 मोला ए यको बस सावल लगी पया ए दिस त सही असा मवाली माण्हू रुली रुली को बनी गा पटणी कोन तो दे बा हिते दिस त सही पटणी नथा ॾियनि बा असांखे अलाह ज़ालिम माण्हू हिते गाय 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 हिते दिस त सही सावा लगी पई आहे ओॾे माण्हू खम खा असां त मवालियुनि सां विड़नि था बा अलाह हिते ॾिस बा वारी में भटाई खाई खाई मांखे अलाह दुआ कंदई वाह जो गा वाह चई वाह वाह ओ मवाली छा थियो भाऊ छा थियो हिते तू छा थो करी भाऊ मां छा हिते छा गा तो करां ॿियो छा थो करां साह गदियो लाला मवाली तोखे खबर ना है छाजी खबर ना है बे जेको बनी जो मालिक हुजे उहे तोखे एड़ो गिले सभा तुंहिंजो कपड़ा बपड़ा फाड़े छॾे छो मुंहिंजा कपिड़ा फाड़ींदो छो ओ वॾो खतरनाक माण्हू आ जंहिंजो बनी आ हे बनी लाला तुंहिंजी ना आहे छा मांजी ना है बाबा मुंहिंजो घर अगस्तान आ हो लाला छा कंदो मांखे लाला हीअं आ जा हीअं कंदो कंदो छा मवाली तुंहिंजो इहो नशो टोड़ाए छॾींदो हले रे मांखे ख़बर आहे नशो टोड़ाए मां बि ख़तरनाक माण्हू आहियां कुंडो हाणे चक पाईंदो मां कन ते हाँ ईअं सम्झो थी छा मांखे मवाली बजे तो नशो नाहे कयो छो नशो न आहे कयो भाऊ हे गाह लॻो पियो आहे उते ई गाह हिते ई गाह मांखे माण्हू पतण नथा ॾियनि छो अचे मालिक हे अचे मां विधो मालिक अचे अचे ॿुधायसि हा ॿुधाए छो ॿुधाईंदे लाला मां कुझु ॾींदो छा अहिड़ा तपा जो ताए ॿुधाईंदे तूं वरी पोइ काॾे वेंदे तूं मूंखे मवाली छो कुटे न हिक गाह पतरा मां सां न मां गाह छो पटराए पतरा न ॾिसां न ईंदो मालिक न ईंदो काथे मुंहिंजो कहिड़ो कमु हुजे गाह पटेराए लाला ॾिस मां ख़तरनाक माण्हू आहियां ॾिस मां चक पाईंदो आहियां ॿियो कुझु ई न आहियां कंदो 50 सुई लॻंदई 50 छिते जो खाधल आहे अचे अचे मालिक अचे ॾिसां जो कम न आहे मालिक अचे लाला मथो न का हल बस हल छॾ मगा अचे एड़ो किले तोखे सॼो ए वाही में गिलराए पूरो कंदो चक तोखे ते चक पाया तू दिजाए तो मांखे चक पइंदो छा हलियो वने बाबा हलियो वने मगा पटां जो भज भेड़ा मवाली को यार एड़ो हंडो चक बीच चक पाया या भज कितो गयो त हे पठान इन जो कहिड़ो कम यार असां गा बि दफ़ायो जी चंटरो कंहिं जाइ जो असांजो माल बुख तो मरे हिकिड़ी में आहे उके बि गाह पता नथा ॾियनि अचे मालिक ॾिसां थो अॼु हिकु कहाणी थींदी माल मरे तो बुख हिते वारी थी हिकु हिकु माण्हू जा दाॿा अथऊं मवाली हूअं ई मवाली माण्हू ते हर कंहिंजो दाॿो हूंदो आहे साईं वाह वाह हाणे अचे इहो पठान बि अचे अहिड़ो चक पाईंदोमांसि जो यादि कंदो जहिड़ो अचे थो पठान आहे जहिड़ो अचे थो अरे मवाली उथ बदली छा थियो यार तोखे वरी छा थियो तोखे कंहिं इजाज़त ॾिनी मुंहिंजी बनी मां गाह चोरी करे थोड़े हे मां चोरी कयां थो पटां थो चोरी कयां थो यार पटे अथो पर कंहिंखां मोकल वती थी मोकल छा थी बाबा गाह भरियो पियो आहे सॼी मनी भरी पई आहे मोकल ठाहिणी थी बि भरी पई आहे सॼी सिरे सॼी कणक तूं दाबे थो तोखे कोई चवण वारो मां भाई बने ते पटां थो दाबा काथो के आई के तूं हिते माथे दाबो करे थो हा के न तूं वरी मुका पुजा करे तो मां आया गेर बनी मुंजी है दे मुंजी वरी तू माना मोसा डीटी तो करे ना बच ना मां मैं जे गाह पटा पियो यो छोरी बाबा यो बदे लपे जे तो के सजी जमीन खोटी गया तू मुंजी जमीन ते गाह पटण छोड़ तुंजी काते अल्लाह जी जमीन है तुंजी काते आ बाबू अल्लाह जी वरी अल्लाह जी जमीन आ
तो काय बस टिकड़ो सीने आरो अरे बस तू आंदे ते मां भी चक पाइंदो मां बे कुछ ना आया कंदो चक पाइने ना ना इहो ना हाणे इहो चक ना ना इहो ना अदा ना इहो ना हाणे बाबू इहो ना छॾ मूंखे गाह कयां पियो उहो मूंखे पठान आहे पठान हाँ छा पठान तो के चयो न हाँ। अभी गा ना पटे तो न न पठान मूंखे चयो पट मां वेठो आहियां हा पठान ये जो हा मूंखे चई हला हे नूर बतलारे जो घर मां मूंखे चई हे बनी जेका हे ढंग मांजो थी चए सॼो पटियूं आहिनि चए पठान तो के हा पठान अगरि हूअं टपी वियो ओ वञे थो सड़क तां मूंखे चई हे ढंग आए तो पठान हा हला मां कूड़ न आहियां हणंदो हे मूंखे चई हे ढंग ईअं मांजो आहे चए ॿियो कोई अचे दाॿो करे चए विड़ेसि वो वीड़े ने मोसा विड़ा भाऊ अरे मां वीड़े ने मोसा मूंखे कहिड़ी ख़बर हाणे धक त न हाणे गाह कहिड़ो मां कयो आहे पियो आहे कहिड़ो खणी वियो यो आहे गा जको कयो तो यो खण टर तो भठाए ना पाठन दा ना मां जी पई मुंजी पई न मूंखे तूं इहो ॿुधाए तूं इहो दाॿो थो करे पठान जी बनी मूंखे चई वियो आहे तूं मां अरे पठान जी ना है मुंजी जमीन है मुंजी तुंहिंजी आहे हाँ मां मूंखे धंधो पठान चई वियो आहे चयो हिंजी मुंहिंजी ज़मीन आहे इनी पठान के तो मां ठाया तो ए गा खण मां इनी पठान के ठाया जा पो तुंजी पई मुंजी पई बी पठान त काडे यो हुंदो हल भेणा हे वरी ॾिस बा जहिड़ो माण्हू अचे थो दाॿो ख़ैर हाणे पठान ॼाणे ऐं ही ॼाणे मां ही लप बि खयूं वञा सो महिनत खाईंदी अरे पठान हिनी मवाली के तू या मोकल दिया मुझी बनी में गा पटे तो नहीं बाबा नहीं, मैंने तो उसको रोका था। तो ये इस बनी वाला जो आदमी है वो बहुत गर्म हुआ है। वो तो चाहे तो ये पठान जो वने तो चाहे तो वो हाने गा पटे तो जो चाहे तो पठान जो वने तो ये नहीं मोकल दिया है भाई मुझिया भाई तुझी करेगा धीरे तू आगुवानी वरी नहीं बाबा, मैंने तो उसको नहीं बोला था ऐसा। नहीं क्या तुमको पता नहीं है क्या मैं ऐसे करूंगा ना? हाँ, मेरे को क्यों ये गन लगाता है यार? मैंने क्या कसूर है मेरा? तुम्हारा तो कोई कसूर नहीं, फिर उसको मोकल क्यों दिया तुमने? यार मेरी बात सुनो, मैंने उस मवाली को रोका था। इस वो भोतार जो आएगा तुमको बहुत गेलेगा ये। अच्छा तो मवाली ने अटकल की है? हाँ, अब मवाली की हुई हमारी, अब हम मवाली को नहीं छोड़ेगा। अभी पहले बार हमने उसको छोड़ा ना, इसलिए अब उसने मवाली बहुत यार मुझे क्या ऐसे कर रहा था। मैंने बोला अभी मैं तुम्हारा ही बदला लूंगा, ठीक है तुम चलो। अभी मवाली की हुई हमारी हो गई। वो बोल गया मुझे, तो मैं ऐसा चक मारूंगा जे तुम सुइयां मारे इंजेक्शन जो तुम, क्या मैं बताऊं यार। ठीक है, बस तुमको मवाली ने बहुत सताया, अब मैं मेरी हो मैं जानू या मवाली जाने, तुम जाओ अभी, ठीक है। मैं क्या बताऊं यार, मेरे को तो कुछ भी मालूम नहीं। असांजा तमाम वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल इसरार एरी ऑफिशियल के सब्सक्राइब जरूर कजो।